अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो मंसूर टगल आहे ऐं गुलशन टगल लाइब्रेरी सां तालुक़ु रखां थो। ऐं मुंहिंजो अॼु जो टॉपिक आहे इल्मु कीमिया। अचो ॾिसूं इल्मु कीमिया छा खे थो चइजे। मादे जे इल्मु खे इल्मु कीमिया चइबो आहे। अंग्रेज़ी में इल्मु कीमिया खे केमिस्ट्री चवंदा आहिनि। साइंस जे हिन शाख में असीं मादे जे ख़ासियतुनि, बनावट ऐं जोड़जक जे बारे में पढ़ंदासीं। केमिस्ट्री खे सम्झण लाइ असांखे मादे बाबति ॼाण हासिलु करणु ज़रूरी आहे। सो अचो त ॾिसूं मादो छा आहे। जेका शइ जॻहि वलारे ऐं वज़न रखे उनखे मादो चइबो आहे। मादे जूं टे हालतूं आहिनि। पहिरियों नहिरो, ॿियों पाण्याठ, टियों गैस। पहिरियों नंबर नहिरो, उन बारे में पहिरियां पाण सिखंदासीं। मादे जे हिन हालत में जेके मालिक्यूल हूंदा आहिनि उहे तमामु ॻुचियल हूंदा आहिनि ऐं तमामु घटि चुरपुर करे सघंदा आहिनि। मादे जे हिन हालत खे मख़सूस मिक़दार बि हूंदो आहे ऐं मख़सूस शक्ल बि। ॿियो नंबर पाण्याठ। मादे जे हिन हालत में मालिक्यूल बिल्कुलु ॻुचियल न आहिनि हूंदा ऐं उहे हर तरफ़ चुरपुर करे सघंदा आहिनि। मादे जे हिन हालत खे मख़सूस शक्ल न आहे हूंदी, बिल्कुलु मख़सूस मिक़दार हूंदो आहे। गैस। मादे जे हिन हालत खे न का मख़सूस शक्ल हूंदी आहे न ई को मख़सूस मिक़दार, छाकाणि त जेके मालिक्यूल हूंदा आहिनि उहे हिक ॿिए खां तमामु घणो परे हूंदा आहिनि। उन्हनि में जेका हरकी तवानाई हूंदी आहे उहा तमामु घणी हूंदी आहे ऐं उहे कोशिश या ज़ोर वारा घटि हूंदा आहिनि।